हेलो जी ककवाणी साहब। हा हा, पर ही त घर में कोन्हनि। तव्हांखे व्याज त मिली वियो आहे न? हा हा हा, ही अचनि त मां फ़ोन करायां थी। हा हा, ज़रूरु फ़ोन कराईंदसि जी। अरे अरे, पर ॿुधो त सही, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। हिन भेरे तव्हांखे पैसा ज़रूरु मिली वेंदा। हा हा हा, तव्हां काई चिंता न कयो। हा ठीकु आहे। अलाए कीअं थींदो, हे कुझु कुझनि कोन था ऐं मूंखे ॻाल्हाइण ॾियनि कोन था। ऐं चंदुर